असां चयो न त घणनि माण्हुनि खे स्कूल मिलंदा आहिनि पर के ख़ुशनसीब हूंदा आहिनि जंहिंखे घर में इदारा मिलंदा आहिनि। त अदा ख़ुशनसीब आहे जंहिंखे इदारो मिलियो। अहिड़ा इदारा अहिड़ियूं शख़्सियतूं असां वटि ॿियूं बि आहिनि। जीअं अदा अयास ॻाल्हि कई त मैडम जो वॾो कमु थियल आहे, उन्हनि जी फैमिली जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। ऐं असांजी जेका मोज़िज़ महिमान आहे उनखे उनजे लाइ बि असां वटि सिंध फ्रेंड्स फोरम तरफ़ां ख़ूबसूरत शील्ड आहे ऐं अजरक जो तोहफ़ो आहे। ऐं हाणे कुझु अजरकनि जा तोहफ़ा ऐं शील्ड्स आहिनि जेके असां पंहिंजे आयल मोज़िज़ महिमाननि खे ॾींदासीं। ऐं अहिड़ो ई असांजो हिकिड़ो इदारो, ख़ूबसूरत इदारो शाह लतीफ़ साईं ते जिन जो तमामु घणो कमु थियल आहे, न सिर्फ़ु उन्हनि जो बल्कि उन्हनि पंहिंजे ख़ानदान खे ॼण त वक़्फ़ु करे छॾियो आहे शाह साईं जे लाइ। असां वटि साईं सिराज इंस्टीट्यूट तमामु सुठो कमु थो करे। मैडम उनखे रन बि कनि पियूं। ऐं अॼु असां वटि मोज़िज़ महिमान बि आयल मैडम फ़हमीदा हुसैन खे आऊं गुज़ारिश कंदुसि त मैडम फ़हमीदा हुसैन स्टेज ते अचनि ऐं हीउ शील्ड जो ख़ूबसूरत तोहफ़ो ऐं अजरक जो तोहफ़ो उन्हनि जे लाइ। असांजी प्यारी भेण अदी कंवल आरीसर साहिबा उन्हनि खे शील्ड जो तोहफ़ो ऐं अजरक जो तोहफ़ो पेश कंदियूं। मैडम फ़हमीदा हुसैन। इहा उहा अछनि वारनि जी छांव आहे, सच पुछो, जंहिं सिंध खे घणो कुझु ॾिनो आहे ऐं सालनि जा सिलसिला आहिनि। सिर्फ़ु हिकु ॿिनि ॾींहंनि जी कुझु सालनि जी ॻाल्हि न आहे। हीअ इदारा आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं मैडम फ़हमीदा जे लाइ। थैंक यू। ऐं हाणे ॿियो असांजो प्यारो भाउ, असांजो दोस्त, असांजो मामो, सभिनी हुनखे प्यार सां मामा सॾींदा आहियूं। ऐं में जॾहिं मूं घुराईंदा आहिनि स्टेज ते त मेरी ॿोली मटिजी वेंदी आहे। दिलि आखिंदी में सराइकीच ॻाल्हायां। ॾाढा सुठा ऐं दिलि दा दरिया आहे। ऐं ॾाढो ज़बरदस्त कंहिंजो चवणो न त माण्हू ऐं महिमान नवाज़ी इहा असां खां पोइ दंग आहे। असां महिमान नवाज़ ॾाढा सुठा हूंदा आहियूं। चवनि था त जंहिं घर जे दर जी चौंठ घसे, जंहिं घर जे दर जी चौंठ घसे सो घर सदाईं वसे। अहिड़ो ई असांजो प्यारो दोस्त, ॾाढो महिरबानी, ॾाढो प्यारो असांजो मेज़बान दरिया दिलि मामा अहसन लगारी खे असांजी गुज़ारिश आहे त मामा अहसान लगारी स्टेज ते अचनि। उन्हनि जे लाइ शील्ड ऐं अजरक जो तोहफ़ो आहे। मामा अहसान लगारी। अदा पदम वीर खे गुज़ारिश आहे त मामा अहसान खे अजरक जो तोहफ़ो ऐं शील्ड पेश कनि। लव यू मामा। ॿियो असांजो ॾाढो प्यारो भाउ, ॾाढो सुठो दोस्त, ॾाढो सुठो होस्ट रहियो, एंकर पर्सन रहियो न्यूज़ ऐं सिंध मां हींअर आयल आहे हिन ख़ासि हिन प्रोग्राम जे लाइ। ॾाढो प्यारो भाउ, उन्हनि जे लाइ बि तोहफ़ो आहे। मुंहिंजो ॾाढो सुठो दोस्त बि आहे, मुंहिंजो भाउ बि आहे ऐं उन्हनि जा तमामु सुठा कालम बि लिखंदो रहियो आहे। अदा सिकंदर बलोच, उन्हनि जे लाइ बि असां वटि शील्ड ऐं अजरक जो तोहफ़ो आहे। अदा डॉक्टर अब्दुल हक कलोड़ो साहब खे गुज़ारिश आहे त अचनि ऐं अदा सिकंदर बलोच खे शील्ड ऐं अजरक जो तोहफ़ो। इहे कुर्बतूं, ही मोहबतूं शाल सदाईं क़ाइमु रहनि। सची ॻाल्हि आहे। ऐं ही तोहफ़ा जेके आहिनि से सिर्फ़ु का शील्ड या अजरक जो कपिड़ो न आहे बल्कि एज़ाज़ आहे जेको मिले थो, यादि ॾियारींदो। प्यारो भाउ, ॾाढो सुठो ऐं एक्सपोजर ॿुधाईंदो बि रहंदो आहे, ॾिसंदा बि रहंदा आहियूं हुनजी एक्टिविटीज़। यूके मां आयो आहे ख़ासि हिन प्रोग्राम लाइ, उन लाइ बि असां वटि हीउ तोहफ़ो आहे अदा शफ़ीक शाहानी जे लाइ। अदा शफ़ीक, तुसां बिरा स्टेज ते आओ, तुसां न सराइकी ॾाढे ॾींहं थियनि कोन। अदा मालिक सुमरो किथे आहे भाउ? अदा मालिक सुमरो, अदा मालिक सुमरो खे गुज़ारिश आहे त अची।
ठीक है, हाँ बस ठीक है। थैंक यू भरा, थैंक यू। ऐं ॿियो अॼु जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी हिते असांजे दोस्तनि सां, तव्हांखे ख़बर, मां जीअं अॻु में चयो त सिंध डॉक्टर्स फोरम जा दोस्त हिते आयल आहिनि, हिन पूरी रो में वेठा आहिनि थिया। त जॾहिं मुंहिंजी डॉक्टर साहिब सां कचहरी थी, मूंखे ॾाढो सुठो लॻो। त उन्हनि चयो साईं असां पंहिंजो पाण खे वक़्तु करे छॾियो आहे त जंहिं बि दोस्त खे अगरि को मेडिकल सां रिलेटेड इशू आहे त सिंध डॉक्टर्स फोरम जे फेसबुक पेज ते या हुनजे व्हाट्सएप नंबर ते राब्तो कनि ऐं मुफ़्त में इलाजु कराइनि, मुफ़्त में इलाजु कराइनि। अहिड़नि दोस्तनि ऐं हिननि डॉक्टर्स ते सच पुछो, हीअ असांजो प्राउड आहिनि। हीअ ई त आहे उहो जेको कमु जेको असां करणु चाहियूं था। सो असांजो भाउ रसूल बख़्श खड़क साहिब खे गुज़ारिश कंदासीं त उन्हनि जे लाइ शील्ड जो तोहफ़ो आहे, अजरक जो तोहफ़ो आहे। अदा सिराज खे गुज़ारिश कंदासीं त अजरक जो तोहफ़ो अदा रसूल बख़्श खड़क साहिब खे पेश कनि। हे ॾाढो सुठो कमु था कनि। जेकॾहिं तव्हांखे बि कंहिंखे बि दोस्त खे ज़रूरत हुजे तव्हां राब्तो करे सघंदा। असांजा हाणे सिंधी पंहिंजा डॉक्टर्स आहिनि, मुफ़्त में फीस वठनि, ॿुधाइजो। महिरबानी सर, थैंक यू सर, थैंक यू, थैंक यू। ऐं असांजो ॿियो प्यारो दोस्त UAE जो प्यारो भाउ, उहे बि सदाईं प्रोग्राम कंदा आहिनि। उन्हनि खे भली कार चवंदा। जेतिरा प्रोग्राम थींदा रहंदा असांजा पंहिंजा प्रोग्राम आहिनि। ऐं उहे दोस्त बि ॾाढी सुठी कोशिशि करे ॾाढा शानदार प्रोग्राम कंदा रहंदा आहिनि। उन्हनि दोस्तनि जी बि महिरबानी असांजे प्रोग्राम में आया ऐं असां में को फ़र्क़ु न आहे। उन लाइ ज़ोरदार ताड़ियूं थियणु खपनि त असां वटि जेका हीअ रवादारी, हीअ जेको नओं सिस्टम शुरू थियो आहे, हिन मोहबत जो बि हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। उन्हनि दोस्तनि चयो था तव्हां अचो, वरी असां अची वेंदासीं, वरी असां ईंदासीं, वरी तव्हां ईंदो। त उन्हनि भाइरनि खे असां दिलि जी गहराई सां भली कार चवंदा। भाउ असांजा मोज़िज़ भाउ मोहम्मद हसन नुहाणी साहब, उन्हनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त स्टेज ते उन्हनि जे लाइ शील्ड ऐं अजरक जो तोहफ़ो। चाचा अला बख़्श, चाचा अला नवाज़, चाचा अला नवाज़ में मां गुज़ारिश कंदुसि। चाचा भाउ मोहम्मद हसन नुहाणी साहब खे भली कार बि कयूं था। उन्हनि सां गॾु जेको दोस्त आहे भाउ, उन्हनि खे बि मामा भली कार भाउ भली कार। महिरबानी, महिरबानी नवाज़ साहब, महिरबानी, महिरबानी चाचा नवाज़ साहब। ऐं अदा शौकत सरकी, इन में को शक न आहे त ॾाढो प्यारो भाउ, ॾाढो एनर्जेटिक। हिते UAE में, दुबई में ख़ासि तौर ते का बि तकलीफ़ थिए त असां कीअं था विसारे सघूं पंहिंजे डॉक्टर कादिर सरकी खे। हमेशह महिरबानी रहियो, ॿाझारो रहियो आहे सभिनी ते। ऐं उनजो प्यारो नंढो भाउ उनजो सिकू लाहींदो आहे। असांजो प्यारो नंढो भाउ ॾाढो प्यारो आहे, शौकत एनर्जेटिक आहे, हेल्पिंग आहे। कंहिंखे का ज़रूरत पवंदी आहे त वक़्त ते पहुची वेंदो आहे, पंहिंजी मदद करणु ॼाणे। ऐं मुंहिंजो उस्ताद बि आहे। अदा अयास चांडियो खे गुज़ारिश कंदुसि। अयास भाउ अदा शौकत खे शील्ड ऐं अजरक जो तोहफ़ो। ॿियो असांजो ॾाढो प्यारो भाउ आहे, तमामु सुठो सोशल वर्कर आहे भाउ जहानज़ेब चांडियो। जहानज़ेब चांडियो भाउ असांजो सोशल वर्कर आहे। उनखे अदा ज़ैन सुमरो शील्ड ऐं अजरक जो तोहफ़ो पेश कंदा। भाउ जहानज़ेब तव्हांखे भली कार चवंदा।
ॿियो असांजो प्यारो भाउ प्रदीप, अदा प्रदीप कुमार, असां सोशल वर्कर प्यारो भाउ प्रदीप कुमार अलमोलम के जेके इलेक्ट्रॉनिक आइटम्स खपनि भाउ प्रदीप कुमार सां राब्तो कनि। अदा प्रदीप आहे? अच्छा, बसि चए थो अजमान मां निकितो अचे थो, बसि 2 मिंट इंतज़ार अजमान मां, बसि थोरी देरि लॻंदसि। उन सां गॾोगॾु असां वटि अजरक जो तोहफ़ो आहे असांजो पाकिस्तान एसोसिएशन दुबई जे जनरल सेक्रेटरी मोहतरम अबू बकर साहब जे लाइ अजरक जो तोहफ़ो आहे। ॿियो असां प्यारो भाउ आहे सरताज जुणे जो, जेके ही उन्हनि जे लाइ शील्ड्स आहिनि जंहिं पंहिंजी सोसाइटी जे लाइ कुझु कयो आहे। सभिनी कुझु न कुझु कयो आहे, यकीननि सभिनी कुझु कयो आहे, पर हुन में चंद नाला जेके सिंध फ्रेंड्स फोरम दोस्तनि चाहियो आहे त उहे असांजी स्टेज ते अचनि, उन्हनि खे असां यादि कयूं। सुमरो साहब खे गुज़ारिश कंदासीं त साईं खे असां भलीकार चऊं था साईं मक़सूद मेमून साहब खे पांडीन यूनिवर्सिटी में, ऐं असांजी अदी हफ्ज़ा जीलानी उनखे बि असां भलीकार चऊं था। खोड़ असांजा दोस्त बाला बख्श कलोड़ो अदा रहीम, खोड़ अहिड़ा दोस्त वेठा आहिनि जा जेके दिलि जे ॾाढो वेझे आहिनि, कंहिंजा नाला खणी कंहिंजा खणंदा आहिनि। सभिनी सां हिकिड़ी चाह आहे, मोहबत आहे, उन्हनि सभिनी खे बि असां यादि कंदासीं हिते ई इनशा ताला। पर अदायाज़ एॾो सुठो ॻाल्हायो, अॼु सच पुछो दिलि ख़ुशि थी वई। ऐं उहा असांजी रग, उहे असांजा पासा जेके रहियल हुया उनखे पूरो करण जी कोशिशि लफ़्ज़ी तौर ते त या अदायाज़ करे पियो। मां चयो न त उहो चाहे थो त लतीफ़ साईं जी चयो त लुड़कनि सां सॼी धरती धोआं, पर परची पवनि शाल, कुझु सम्झ में अचे, उन टोपी जिते पायूं था उन में का ॻाल्हि असांखे सम्झ में अचे ऐं असां कुझु करे विझूं त शायदि असां पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयोसीं। ऐं उहो अहसासु हिते परदेस में रहंदड़ उन्हनि दोस्तनि खे हूंदो जेके पंहिंजो देश, पंहिंजा मिट, पंहिंजा माइट, पंहिंजा दोस्त अहबाब न्याणियूं छॾे करे परदेस में आया आहिनि ताकी उहे उते सुठी ज़िंदगी गुज़ारनि। हिते आऊं गर्मी में आहियां, बुखियो आहियां, ॾुखियो आहियां, मां ॼाणा, पर मुंहिंजा घर भाती सुकून सां सुम्हनि। उन्हनि जज़्बे जे लाइ, उन जज़्बे जे लाइ ताड़ियूं थी वञनि जेके दोस्त असांजा हिते शारजा में ॿियनि हंधनि ते, उहे सच पुछो उन्हनि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। असांजा दोस्त जेके डॉक्टर्स आहिनि काफ़ी सारा कमु कनि था, पर हे जेके असांजा महिरबानी दोस्त, काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके महिनतूं करे पंहिंजो अजो हलाइनि था।